हिकु मरतबे अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं जेको न पंहिंजी मजलिस में वेठा साहबनि खे जेको ख़िताब कनि पिया, हिकु गैर मुस्लिम आयो ॿारु, जीअं जो अलाह जे नबी जी मस्जिद में जीअं दाख़िल थियो न, उन जो ए अलाह सिर्फ़ु मूंखे बख़्श, ऐं इहो जेको ख़िताब करे थो न नबी, इनखे माफ़ु कर, बाक़ी कंहिंखे माफ़ु न कर। हाणे इहा ॻाल्हि ॿुधी करे अलाह जे नबी ॾाढो खिलिया। अलाह जे नबी फरमा तूं चवे न सभिनी जी बख़्शिश ते, उहो गैर मुस्लिम चए मूंखे माफ़ु कर, ऐं जेको साम्हूं जेको नबी ख़िताब थो करे इनखे बख़्श, बसि असां ॿिन्हिनि खे बख़्श। त अलाह जे नबी फरमा तूं सभिनी लाइ बख़्शिश जी दुआ करे आ। उन चयो त मां गैर मुस्लिम आहियां, मां त इस्लाम आंदो ई न आहे। अहिड़ी तरह उनखे ख़बर न हुई, उनखे इहा ख़बर न हुई। उन छा कयो त हिन मस्जिद जेको आहे न नबवी जे अंदरि जेको उन पेशाब कयो। साहबा उते थकड़ में साहबा जेको थिया, तलवारूं खणी करे जेको साहबा चई तोखे जेको न अचे हिकु गैर मुस्लिम थी करे काफ़र थी करे असांजे मस्जिद में जेको तूं पेशाब कयो आहे। अलाह जे नबी कंट्रोल करायो साहिबनि खे, ए साहबा मुड़ी वञो, छॾियोसि। अचानक में तव्हांजो इन जे मथां हमिलो कयो, हिन जो पेशाब जो बंदि थी वञे, पेशाब इंसान जो बंदि थी वञे, वॾो मसइलो आहे। अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहबा छॾे ॾियोसि, भले पेशाब करे। उहो पेशाब करे हिन खां बाद में जंहिं टाइम मस्जिद में पेशाब कई वॾी ॻाल्हि आहे। जॾहिं फारिग थियो न, इन खां बाद में अलाह जे नबी हुनखे पंहिंजे क़रीब कयो। अलाह जे नबी फरमायो हे जेको घर आहे न, हे हिन घर जे अंदरि छा कंदा आहियूं असां अलाह खे छॾींदा आहियूं, हिन घर जे अंदरि असां नमाज़ पढ़ंदा आहियूं, हिन घर जे अंदरि असां अलाह ताला जी तिलावत कंदा आहियूं, हिन घर जे अंदरि असां अलाह जो ज़िक्र कंदा आहियूं। ए पुट हे घर जेको आहे इन शइ जे लाइ मुनासिब न आहे। अहिड़ी तरह उहो बदूर वञ भेण, असांजो बि जेको आहे हिकिड़ी इबादत खानो आहे, ऐं उते जेकॾहिं असांजे इबादत खाने जे अंदरि अहिड़ो को माण्हू जेको आहे बेरुम थी करे त पोइ असां उनखे क़तल करे छॾियूं। पर वॾा अख़लाक़िन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जो एतिरे मूंखे अदब सां जेको आहे सम्झाए थो। अलाह जे नबी फरमायो अॼु खां वठी जेको आहे हिते अहिड़ी ग़लती जेको आहे न कजाए। इहो जीअं जो वियो न ॿार पोइ ऐलान कंदो वञे पियो, छा पियो चए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां मुंहिंजो पीउ मां जेको आहे क़ुर्बान हुजे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां जेको मुंहिंजो पीउ मां क़ुर्बान हुजे। कंहिं पुछियो छाजे करे तूं जेको आहे गैर मुस्लिम आहे? चई तमामु आहियां जेको मां गैर मुस्लिम, पर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु घणो जेको इख़लाक़ वारा आहिनि। हे अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इख़लाक़ हुया। असां कीअं जेको माण्हुनि सां चिड़ंदा आहियूं साईं, माण्हुनि सां कीअं असां जेको आहे पंहिंजी ज़बान जेकी आहे उहो ग़लति इस्तेमालु कंदा आहियूं। अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु जेको आहे बहितरीनु। अलाह जे नबी दुश्मन जो कुझु न चयो आहे। दुश्मन आहिनि। हिकिड़े दफ़े अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं जेको आहे न, यानी हिकु झंगल जे अंदरि जिहाद में विया न, पोइ हिकु वण जे हेठां अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्ही पिया हुया। हिकु वण जे हेठां छांव हुई हुनजी, अलाह जे नबी हुन हेठां सुम्ही पिया। काफ़र आयो हिकिड़ो, मथां तलवार खणी बीठो। ए नबी तोखे जेको आहे हाणे केरु बचाईंदो? नबी साईं जे मथां जेको तलवार खणी बीठो, हाणे तोखे केरु बचाईंदो? हाणे जेको आहे कोई साहबी बि न आहे, हाणे तोखे केरु बचाईंदो? अलाह जे नबी फरमायो मूंखे अलाह बचाईंदो। हाणे जॾहिं अलाह जे नबी जो अलाह जो नालो वरितो न, उन काफ़र जे हथ जेको आहे ॾकणी शुरू थी वई, ऐं जेका तलवार हेठि किरी पई। इन खां बाद में तलवार किरी पई। हाणे साईं केरु? हाणे अलाह जे नबी जेको आहे तलवार खईं। अलाह जे नबी फरमायो तोखे केरु बचाईंदो? तोखे केरु बचाईंदो? उन चयो साईं मूंखे जेको आहे तव्हां बचाईंदो, मूंखे तव्हां बचाईंदो। तव्हां वॾा जेको आहे शफ़ीक़ आहियो, तमामु घणो जेको आहे रहम कंदड़ आहियो, तव्हांजा बहितरीनु इख़लाक़ आहिनि। अलाह जे नबी फरमायो वञ जेको आहे तोखे माफ़ु करे छॾियो। हे अलाह जे नबी इख़लाक़ हुया। इन इख़लाक़ खे ॾिसी करे जेको काफ़र जेको आहे मुस्लमान थिया हुया। कोई असांजे मथां तलवार खणी छा उन जी गर्दन उन टाइम कटींदासीं। हे अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इख़लाक़ हुया। इन इख़लाक़ खे ॾिसी करे यानी गैर मुस्लिम जेको आहे उहो मुस्लमान थिया। त माया भारत असां जेको आहे पंहिंजी ज़बान खे जेको आहे उहो दुरुस्त बणायूं।